सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ यरफ़अु इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईलु रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे अभी बते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिनिल फातिह लिमा उग़लिका वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हमदो सलात खां बाद
मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम प्यारी जमात जे आॾो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मां मौज़ू जे मुनासिबत सां आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तमां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, क़ुरान पाक जी जेका आयत मां तिलावत कई आहे उन में अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ़ जे ठाहिण वारी जेका घड़ी आहे, जेको वक़्तु आहे, उन ॻाल्हि जो अल्लाह ज़िक्र फ़रमायो आहे त हज़रत सुहिणो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत सैयदना इस्माईल अला नबीना व अलैहिमुस्सलातु वस्सलाम जॾहिं काबतुल्लाह जी तामीर करे रहिया हुया, अल्लाह उन हाल, उन कैफ़ियत, उन वक़्त, उन घड़ीअ जो बयान फ़रमायो आहे त उहे ॿई ॼणा इहो कमु बि करे रहिया हुया त उन सां गॾोगॾु दुआ बि घुरी रहिया हुआ। हिकु माना इहा हुआ त गॾोगॾु कमु बि थिए कयाऊं, दुआ बि थिए घुरियाऊं। ॿी माना हीअ हुआ त जॾहिं कमु मुकमल कयाऊं त कमु मुकमल फ़रमाए करे वरी पोइ हीअ दुआ घुरियूं। क़ुरान जी हिकु आयत, उन जा कई तफ़सीर, कई मतिलब, कई मफ़हूम थींदा आहिनि, पर जंहिं बि मफ़हूम खे ॾिसबो उन मफ़हूम, उन तफ़सीर मां का न का माना अहिड़ी सम्झ में ईंदी जेका इंसान जे पंहिंजे भलाईअ जी आहे। जेकॾहिं माना इहा कजे त जॾहिं उन्हनि काबतुल्लाह जी तामीर कई थिए ऐं तामीर जे दौरान जीअं मिसाल तगारी खई, गारो ठाहियो, सिरूं खयूं, पथर खया, अवसारी कई, माण्हू कमु कंदो रहियो त उहो कमु करण सां गॾोगॾु इहा दुआ घुरंदा रहिया त बि माना ठीकु आहे। कुझु आलिमनि इहा बि लिखी आहे त कमु कंदा रहिया, दुआ गॾोगॾु घुरंदा रहिया। हिकु माना इहा हुआ ऐं ॿी माना हीअ हुआ त कमु मुकमल फ़रमाए जॾहिं पूरो कयऊं त उन खां पोइ दुआ घुरियऊं। ॻाल्हि साॻी आहे, हूअ हुआ कमु सॼे जी दुआ, सॼे कम जे दौरान दुआ घुरंदा रहिया। ऐं ॿी जेका माना हुआ उहा हुआ त कमु पूरो करे पोइ पिछाड़ीअ में दुआ घुरियऊं। जीअं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ पढ़ी मुकमल निमाज़ करे पोइ दुआ घुरंदा आहियूं। कॾहिं वरी ईअं थींदो आहे त तक़रीर कयूं पिया, इन जे विच ते बि दुआ घुरंदा आहियूं। तक़रीर बि हले पई, विच ते दुआ घुरीसे, मौला मदीनो ॾेखार, इहा बि दुआ हुआ। मौला ईमान नसीब फरमा, इहा बि दुआ हुआ। मौला अमल नसीब फरमा, इहा बि दुआ हुआ। इन जो मतिलबु आहे कमु बि हले पियो, तक़रीर बि हले पई, उन सां गॾोगॾु दुआ बि हले पई। माना ॻाल्हि तक़रीबन ईअं सम्झो, मफ़हूम साॻियो आहे पर महल, जाइ, वक़्तु जुदा जुदा हुआ। इन दुआ जो ज़िक्र अल्लाह ताला फ़रमायो आहे। हाणे उहो मरहलो कहिड़ो आहे, उहो वक़्तु कहिड़ो आहे? उहो वक़्तु आहे काबतुल्लाह जी तामीर पई थिए। हाणे इहो आहे मुंहिंजो मौज़ू जेको इंशा अल्लाह ताला तव्हां सां तफ़सील सां ॻाल्हाइणो आहे। इंशा अल्लाह ताला कुझु जुमा इहो मौज़ू हलंदो, वरी मौज़ू ईंदो क़ुर्बानीअ जो, वरी क़ुर्बानीअ जे मुतालिक़ तव्हां सां चंद मारूज़ात अर्ज़ कबा इंशा अल्लाह ताला। हाणे पहिरें घुरो दुआ त अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इहा बि दुआ घुरो त अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाणे मुंहिंजा प्यारा भाइरो अज़ीज़ो, मोहब्बत सां, शौक़ सां मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे क़ुरान ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या
गर्मी कान्हे सदाई सॼे हथ वारा तव्हां खां गोए खयो था ॼण खाॿे हथ वारा कमज़ोर आहिनि। पढ़ो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हमीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे व इद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। व इद ऐ मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद फरमाए जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत सोणे इस्माईल अलैहिस्सलाम काबतुल्लाह जा बुनियाद मथे पे खया। ऐं मुंहिंजा महबूब याद कर हबीब खे अल्लाह उहा ॻाल्हि यादि पियो कराए। इहा ॻाल्हि त तव्हांखे सम्झायल आहे। यादि उनखे कराइबो जेको अॻे हुयो ई कोन त उनखे कीअं यादि कराइबो। ओ फलाणा यादि कर फलाणे जुमे ते हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि हीअ ॻाल्हि कई हुयो त तॾहिं चयुईसि। तव्हां भाई माशाल्लाह खोड़ माण्हू वेठा आहिनि। मां चवंदो आहियां खोड़ ज़ातियूं वेठियूं आहिनि। उमराणी फ़क़ीर वेठा आहिनि, कोश फ़क़ीर वेठा आहिनि, शर फ़क़ीर वेठा आहिनि, मरी फ़क़ीर वेठा आहिनि, बिरोही फ़क़ीर वेठा आहिनि, चांडिया फ़क़ीर हलंदा पिया अचनि। ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ ॿियूं बि ज़ातियूं बुकटिन जूं मौजूदु आहिनि। संजराणी फ़क़ीर मौजूदु आहिनि, कीरिया फ़क़ीर मौजूदु आहिनि, राठौड़ फ़क़ीर मौजूदु आहिनि, खिलजी फ़क़ीर मौजूदु आहिनि। ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ तव्हां हिक ॿिए खे चवंदा आहियो त अदा फलाणा यादि कर फलाणे ॾिहाड़े ते हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि फलाणी ॻाल्हि फरमाई। इन जो मतिलबु आहे त हू उन वक़्त में मौजूदु हुयो तॾहिं तव्हां उनखे चयो आहे त अदा यादि कर। अल्लाह फरमायो व इद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत। ऐ मुंहिंजा मिठा मुहम्मद करीम यादि फरमाए जॾहिं हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल बुनियाद काबे जा मथे पे फरमाया यानी मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम उन ॾिहाड़े बि मौजूदु हुआ पर आहे नूर जी सूरत हबीब खे सभु यादि हुआ। छो त हबीब आदम खां बि अॻे आहे। चओ छा आहे कोन था चवनि तूं आदम खां भी आही अवलो रब तोखे कयो आहे ख़तमुर रुसूल पैदा को न कयो रब तुंहिंजे मिसल सारे आलम में इंसानो नबी तुंहिंजे शान मथां ओ कुर्बानो नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां बिना पाछे तुंहिंजो पाको जिस्मो मख खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न पसी होरूं थियूं हैरान नबी तुंहिंजे शान मथां अल्लाह पंहिंजे महबूब खे फरमाए पियो ऐं मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
व इद यरफउ याद फरमाए जॾहिं तुंहिंजे ॾाॾे सुहिणे इब्राहिम काबे जा बुनियाद पे मथे खया व इद यरफउ इब्राहिमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल अलैहिस्सलाम बि गॾु आहे ॿई ॼणा हीअ दुआ पिया घुरनि छा पिया चवनि पिया रब्बना तक़ब्बल मिन्ना ऐं मुंहिंजा अल्लाह असां खां हीअ ख़िदमत क़बूल फरमाए इन्नक अंतस समीउल अलीम ऐं मुंहिंजा रब ज़ुल जलाल तूं ॿुधंदड़ बि आहीं त सीननि जा राज़ मिठड़ा रब ॼाणींदड़ बि आहीं। इहा क़ुरान पाक जी आयत आहे जेका अवां जी अॻे ॿुधल आहे असीं बार बार हर साल ॿुधायूं पिया तव्हांखे मां अर्ज़ु कयो आहे बतौर तव्हांजे उस्ताद पेशमाम हुजण जे तव्हांखे अर्ज़ु कंदो हा त क़ुरान जी आयत जो तर्जुमो यादि कंदा कयो। अल्लाह साईं हिन में काबतुल्लाह जे ठहण जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह ताला इन काबे जी तामीर जो ज़िक्र फरमायो पर काबे जे ठहण जा घणा दौर आहिनि हिक दफ़े में कोन ठहियो आहे। जेको तव्हां हींअर काबतुल्लाह ॾिसंदा आहियो दीदार कंदा हो अल्लाह तव्हां असांखे वठी हले हल त मदीने पाक हलो हिल हलण जी तैयारी कर हल त मदीने पाक हलो हिल हलण जी तैयारी कर हिल हलण जी तैयारी कर हिल हलण जी तैयारी कर पलक में पहुँचण वारी कर हल त मदीने पाक हलो हिल हलण जी तैयारी कर। हाणे जेको काबो तव्हां जंहिंजो दीदार हाणे त माशाअल्लाह सहूलियत थी आहे वीडियो त कम खे अहिड़ो करे छॾियो आहे। मां अक्सर तौर ते चवंदो आहियां त बाबा जेॾी साइंस तरक़ी कंदी ओतिरो अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे तरीक़े जी हक़ानियत रोज़ चिटी थींदी। अॻे चवंदा हुया त असां सच्चा आहियूं असां जिहाद करण वारा आहियूं असां अंग्रेज़नि सां विढ़ण वारा आहियूं पर इहा कैमरा आई आहे इहा वीडियो आई आहे अदा मुंहिंजा भाउ अज़ीज़ अॻे बि इहे कूड़ा हुया इन्हनि कॾहिं जिहाद कोन कयो हुयो अॻे बि अंग्रेज़ जा पिठू हुया अॼु बि पिठू आहे पर असां किताबनि जी ॻाल्हि कंदा हुयासीं। हाणे त वीडियो पई आहे जो अमेरिका जो सदर इन्हनि जे माइन खे हथ थो ॾिए पर इन्हनि वहाबड़नि खे का बि गैरत कान थी जागे ख़ुदा जो कसम आहे वीडियो आई आहे सुन्नत जमायत जो तरीक़ो उन जी हक़ानियत साबित थी आहे त अंग्रेज़ जा एजेंट असां कोन इहे अंग्रेज़ जा एजेंट आहिनि असां त मुजाहिद आहियूं मुजाहिद। या कल्ह 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे 3 ॾींहं बि कोन गुज़रिया आहिनि वीडियो में ॾिसो बाबा झेड़ो न आहे बाबा इख़्तिलाफ़ न आहे अब्दा झेड़ो कंदो आहे ॼट झेड़ो कंदो आहे जाहिल जंहिं वटि दलील न आहे पोइ उहो जंहिंमें ज़ुबान सां न पुॼंदो पोइ लठ खणंदो बाटो खणंदो हथ सां विढ़ंदो हथ चुरांद कंदो। मुंहिंजा भाउ अदीद असां त अल्हम्दुलिल्लाह न को इख़्तिलाफ़ कयूं न को फ़िरक़े वारियत पर असां वक़्त ते धको हणी ॻाल्हि यादि कराईंदा आहियूं त हाणे सम्झो होॾां फ़लस्तीन जा मुसलमान कुसजन पिया रत पियो वहे फ़लस्तीन बर्बाद थी वियो ऐं हेॾां वहाबी जेके पंहिंजे पाण खे इस्लाम जा ठेकेदार सम्झंदा उहे ट्रम्प जे साम्हूं सलामियूं पाण त न पर 12 बचे माइन सूदा पिया भरनि ख़ुदा जो कसम आहे। ऐं सुन्नी तोखे अॼु ऐं सुन्नत जमायत वारा तोखे त अॻे ख़बर आहे पर जेके विच ते बीठल आहिनि हेॾो जा न होॾो जा उन्हनि खे जेकॾहिं अॼु सम्झ में न आयो त इहा पैदावार अंग्रेज़ जी आहे अंग्रेज़ पैदा कयो हो इन्हनि खे त पोइ यार तोखे हिदायत कॾहिं बि कान मिलंदी सम्झणो अथई त सम्झी वठ रूए ज़मीन ते अक़ीदो सचो अहले सुन्नत व जमात जो आहे। ईअं आहे न हा इहा ॻाल्हि यादि रखो। हाणे काबतुल्लाह ठहियो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां हुनजो दीदार कयो पिया पर इन जी तामीर हिकु दफ़ो कान थी आहे खोड़ दफ़ा तामीर थी आहे।
सोने आदम खां अगे अल्लाह जे मलाइकन इन जी तामीर फरमाई। मना अञा जहान ते बनी बशर कोन हो। वरी अल्लाह जो नबी सोनो आदम आयो। वरी हजरत सोने आदम अलैहिस्सलाम तामीर फरमाई। वरी वक्त गुजरंदो वयो सोने नूह नबी वारो तूफान आयो आ। सोने नूह नबी जे तूफान में काबतुल्लाह शरीफ जी जेका जाइ आ उहा ड्रही वई आ, पर अल्लाह जे नबिन खे वही जे ज़रिए रब दसींदो आ। वरी हजरत नूह खां वठी करे वरी विच ते मुख्तसर तामीर थींदी रही आ, पर बुनियादी तौर ते इमारत कंहिं बि कान ठाही आ। अल्लाह पंहिंजे सोने खलील खे हुकुम फरमायो त ऐं सोना इब्राहिम वञी करे काबे जी तामीर फरमाए। उन तामीर जी ॻाल्हि आहे। एॾे मां ईंदुसि इंशाअल्लाह तफ़सील सां, पर अञा मां एॾा ई तफ़सील सां कोन ॻाल्हाईंदुसि। फ़िलहाल मूंखे ॿिए मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे। जेको काबो आहे, काबतुल्लाह आहे, इहो रब जो निशान आहे। छा आहे? ॻाल्हायो। तुंहिंजी बन्नी आहे, उन बन्नीअ जो निशान आहे। उतरे पासे खां खलील जी बन्नी निशान, ओभारे पासे खां नवाब अलीअ जी बन्नी, अबा ॾखणे पासे खां हाजी अली गोहर ख़ान जी बन्नी, ओलाहे पासे खां गुल ख़ान जी बन्नी, अबा फिलाणे तरफ़ खां। इहे तव्हां निशान रखंदा हो। निशान मतलब निशान छाजे लाइ? सुञाणप लाइ। छाजे लाइ? चओ। हिकु निशान इहो। वरी ॿियो निशान आहे पत्थर। अब पत्थर किथे आहे? पत्थर किथे आहे? अड़े ओ मुंहिंजी बन्नीअ जो पत्थर। पर के वरी सियाणा छा कंदा आहिनि, आस्ते अॻे पत्थर हो ओभारे पासे अहिड़ो वल्लो ॾींदसि जेको हेॾां बीठो हो करामत सां उन पत्थर खे हेॾे करे छॾींदा। सम्झो था त उहा कहिड़ी करामत आहे? हथ जी चुरांद उनखे माशाअल्लाह सोरे 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 हेॾां करे छॾींदा। महबूब मदीने वारे फरमायो आहे, ॿुध परायूं बन्नियूं खाइण वारा, ॿुध। महबूब फरमायो आहे, जंहिं कंहिं मुस्लमान भाव जी हिकु गिराठ ज़मीन नाहक गसब कई, मदीने वारे मीर फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह अहिड़े माण्हूअ जी गिचीअ में 7 ज़मीनूं टंगींदो। 7 ई ज़मीनूं गिचीअ में विझी रब टंगींदुसि। हाणे ॾे हिसाब, हिकु गिराठ। हिते त असां लाइ छा छा खाई आसो। अलाह साईं असांजे हाल ते रहम फरमाए। आमीन त चओ। हाणे जेको शाइर आहे इहो अलाह जी निशानी आहे। सिंधीअ में तव्हां चई निशानी, अरबीअ में चइबो आहे शाइरुल्लाह। छा चइबो आहे? कुझु क़ुरान में छा इन जो बयान आहे? हा आहे। कहीं हिकु जगह ते आहे? न। खोड़ जाइन ते आहे? हा। पढ़ो सलात ॿुधाए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो आहे, इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। ओ पहरो बैत यानी अल्लाह जो, उहो पहरो बैत जेको माण्हुनि जे लाइ हिन ज़मीन ते क़ुरान थो फरमाए हिन ज़मीन ते रखियो वियो आहे। उहो मके जे शहर में काबो शरीफ़ बणायो वियो आहे, रखियो वियो आहे। बेशक अव्वल बैत पहरो बैत यानी अल्लाह जो बैतुल्लाह। इन अव्वल बैत वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत, मक्के जो नालो बक्को बि आहे। बक्को अरबी ज़ुबान में इहो क़ुरान में आयो आहे।
अरबीअ में कॾहिं मीम खे मटाए बेब कंदा या बे खे मटाए मीम कंदा बेबकत मके जे शहर में पर उहो काबतुल्लाह शरीफ उहो मक्को शरीफ बेबकत मुबारका अल्लाह फरमायो उहो मक्को यानी मक्को जेको आहे वॾो बरकत वारो आहे इन बेशक अव्वल बैतुन वदिअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारका रुगो बरकत वारो नाहे बल्कि रब फरमायो वा रूए ज़मीन जे लाइ हिदायत बवा त इन मक्के पाक मां हिदायत वा अॻिते फीहे आयातुम बय्यिनातु इन में चिट्टा निशान ओ बनी वारा निशान ॿुधाया मां फीहे आयातुम बय्यिनातु इन में चिट्टा निशान है मौला केड़ा निशान है अल्लाह फरमायो मकाम इब्राहीम हिक जो बयान रब फरमायो काबो खुद बि निशान वा रब जो त मकाम इब्राहीम बि निशान वा रब जो वमन दखलहु कान आमिना जेको इन में दाखिल थियो उनखे अमन वा अल्लाह तबारक व तआला इन जगह ते निशान फरमायो आ मकाम इब्राहीम खे काबतुल्लाह बि निशान वा अरबी ज़ुबान में इनखे चइबो आ शाइरुल्लाह अल्लाह जा निशान हाणे शाइरुल्लाह चइबो छा खे अॼु इहो सम्झायां चङी तरह उनखे ज़हन में विया इन में डिगियूं शाइर चइबो आगारो इशारो करे वियुसि त निशान खे पर हूअं तफ़सील सां थोरो ड्रेग में चई शाइरुल्लाह उन शइ खे चइबो आहे जेका शइ अल्लाह जे इबादत जे तरफ़ फर्मा बरदारीअ जे लाइ निशान हुजे हाणे समझाया अञा ॻाल्हि खोले अबा मस्जिद खे ॾिसंदा हो त बिलाड़ो यादि ईंदो अथव कपटी यादि ईंदी अथव या पिड़ी यादि ईंदी अथव या बाज़ार यादि ईंदी अथव या मस्जिद खे ॾिसण सां रब जी इबादत यादि ईंदी अथव छा यादि ईंदो आहे मस्जिद ॾिसंदा हो त छा ख़्यालु थींदो अथव त वञी बटालू 2-3 किलो वठी चांदरां चांवर वठी चांदरां मस्जिद मां न या भला गेहो फ्रूट भला अंदर ऑफिसर वेठो आहे सही कराए चयांसि बनी पराई फबाई थम उनजे मथां सही कराएसि 5 रुपया वठ न मस्जिद वा जगह वा पर इहा जगह तोखे यादि कराईंदी आहे अल्लाह जी इबादत उन जो यादगीरो ॾियारींदी आहे फर्मा बरदारी ॿुधाईंदी आहे मस्जिद शाहपुर चाकर जी गौसिया मस्जिद इहा बि शाइरुल्लाह आहे अल्लाह जो निशान आहे इन जो मतिलबु आहे हर उहा शइ जेका शइ इहा ॻाल्हि जे सम्झव न त अॻिते ॻाल्हि सम्झ में कान ईंदव या समझो एक सिट हर उहा शइ जेका शइ अल्लाह जी याद ॾियारे या अल्लाह जी इताअत ऐं फर्मा बरदारी ॾे वठी वञे उहा रब जो निशान आहे सिंधीअ में ऐं शरीयत जी ॿोलीअ में उहा आहे शाइरुल्लाह हाणे शाइरुल्लाह जा आहिनि 2 क़िस्म हिकिड़ा शाइरुल्लाह वक़्त सां ज़माने सां ऐं हिकिड़ा शाइरुल्लाह जाइ कीअं मौलवी साहब ॾुखी ॻाल्हि न कर सवली कर हा सवली था कयूं तूं दुरूद पढ़ त सवलो कयूं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह वरी सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब
हबीबल्लाह रमज़ान जो महीनो बिशाइरुल्लाह आ पर या जाए ना है यो ज़मानो आ हिकड़ो वक्त आ केड़ो वक्त रमज़ान जे महीने वारो वक्त रमज़ान शाइरुल्लाह रोज़ा शाइरुल्लाह ज़कात शाइरुल्लाह हज शाइरुल्लाह पंज वक्ती नमाज पढ़णो इहो बि शाइरुल्लाह मस्जिद में वेही करे अल्लाह अल्लाह करणो यानी रब जो ज़िक्र करणो इहो बि शाइरुल्लाह हज़रत हबीब अकरम जे मथां दुरूद मोकिलणो इहो बि शाइरुल्लाह अल्लाह जा प्यारा बान्हा वली सगोरा मुंहिंजा भाव अज़ीज़ इन्हनि वलियनि सगोरनि जी ज़िंदगी बि शाइरुल्लाह अल्लाह जा प्यारा बान्हा इहे शाइरुल्लाह क़ुरान शाइरुल्लाह मुंहिंजा भाव अज़ीज़ नेकियूं करणो इहे बि शाइरुल्लाह लिहाज़ा शाइरुल्लाह जा ॿ क़िस्म थिया हिकिड़ा ज़मानो ॿी जाइ ज़माने में पहिरों मां अर्ज़ु कयो आहे रमज़ान शरीफ़ जो महीनो शाइरुल्लाह अब इहो बि रब जी इबादत ॾे वठी वेंदो आहे कोन बसि पोइ इहो बि शाइरुल्लाह अल्लाह सिंह क़ुरान में फरमायो छा शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन अल्लाह फरमायो इहो रमज़ान जो महीनो उहो आहे जंहिंमें अल्लाह क़ुरआन पाक नाज़िल फरमायो इहो बि शाइरुल्लाह खुद क़ुरान बि शाइरुल्लाह क़ुरान पाण शाइरुल्लाह पर अञा तुंहिंजो ज़हन बि कोन्हे ओॾहिं उहा ॻाल्हि कयां थो उनखे समझजां मस्जिद शाइरुल्लाह रोज़ो शाइरुल्लाह हज शाइरुल्लाह ज़कात शाइरुल्लाह क़ुरान शाइरुल्लाह क़ुरान जी तालीम शाइरुल्लाह आलिम सगोरा शाइरुल्लाह खुदा पाक जो कसम आहे मुंहिंजा भाव अज़ीज़ शाइरुल्लाह एॾी वॾी शइ आहे जेको क़ुर्बानीअ जो जानवर काबे ॾे यानी मके पाक ॾे वठी वञिबो आहे क़ुरान पाक उन जानवर खे बि शाइरुल्लाह जो लक़ब अता फरमायो आहे मौलवी साहब इहा छा था चओ जानवर शाइरुल्लाह इहा ई त ॻाल्हि सम्झाइणी आहे क़ुरान पढ़नि था पर वीचारनि खे क़ुरान सम्झ ई कोन थो अचे मुंहिंजे महबूब मदीने वारे अॻे ई फरमायो हो न यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराक़ियहुम पढ़ंदा क़ुरान पर उन्हनि जी निड़ीअ खां हेठि कोन लहंदो अदा क़ुरान त पढ़ो था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जो अदब कोन था करण ॾियो छो तव्हांजे लेखे शिरक वा अल्लाह जे वलियनि जे दरबार जो अदब कोन था करण ॾियो अल्लाह जे वलियनि जो अदब कोन था करण ॾियो चओ था त शिरक वा पर तव्हां क़ुरान पाक पढ़ियो ई कोन्हे अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे हे हाफ़िज़ सगोरा हेॾा सभु वेठा ॿिया बि हाफ़िज़ सगोरा हूंदा अल्लाह क़ुरान में फरमायो आहे वल बुदन जअलनाहा लकुम मिन शाइरिल्लाह उठवा ढगी आ जेके वॾा क़ुर्बानीअ जा जानवर अल्लाह फरमायो इहे ढगी ऐं उठ जेके क़ुर्बानीअ लाइ क़ुर्बान कंदा हो इहे बि अल्लाह जा निशान आहिनि निशान वल बुदन चइबो आहे उन वॾे जानवर खे जेको क़ुर्बानीअ लाइ मुक़ररु कबो आहे उठ बि उन में शामिल आहे ढगी बि उन में यानी 7 हिस्सनि वारो जेको जानवर आहे न उहो इन में शामिल आहे वल बुदन क़ुरान पाक थो फरमाए वल बुदन जअलनाहा लकुम मिन शाइरिल्लाह लकुम फीहा खैर इन में तव्हां लाइ खैर ई खैर आहे अजब ॻाल्हि आहे क़ुरान पाक फरमाए बुदन खे बुदन यानी बुदन वॾो जानवर
कुर्बानी वारो जेको काबतुल्लाह दे मानू निशान उनके गले में निशान हणी मिसाला गनी बधाई सको एड़ो निशान बधाई उनके निशान ज़दा करे काबतुल्लाह दे रवानो कई मक्के पाक जे शहर दे रवानो की तो उते वनी कुर्बान कया अल्लाह फरमाए इहो रब जो निशान वा मुल्ला के अन्या गाल समझ में कान आई आ अड़े अदा जे कदे जानवर शाइरुल्लाह त तोखे मञणो पवंदो जेको वलीउल्लाह आ उहो बि शाइरुल्लाह में दाखिल वा जेको अल्लाह जो प्यारो बानो वली आ उहो बि रब जो निशान वा चओ छा आहे चओ अबा कोन समझाओ अॼु ॻाल्हि उहो बि रब जो निशान आ वल बुदन जअलनाहा लकुम मिन शाइरिल्लाहि लकुम फीहा खैर इनके अल्लाह ताला शाइर बनायो आ ए मां शुरू में तोखे चयो त अबा जेका शय अल्लाह जी फर्मा बरदारी ऐं इताअत ॾे वठी वञे उहा शाइरुल्लाह आ ये अल्लाह जा प्यारा बाना उहे बि शाइरुल्लाह न अचु त वरी क़ुरान जी आयत ॿुधाए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह कुरान पाक तो हुक्म फरमाए इन जो तर्जुमो त सफ़ा याद करण जो या अय्युहल्लदीना आमनू ला तुहिल्लू शाइरल्लाह तर्जुमो बि उहो थो कयां जेको असां जे मुखालिफ़न पाण लिखियो आ उन्हनि तर्जुमो लिखियो आ ऐं ईमान वारो अल्लाह जे निशाननि जी बेहुरमती न कयो कुरान जी आयत वा असां बि न तर्जुमे के मञूं था मुखालफ़त कोन था कयूं जेका छो दुरुस्त ॻाल्हि आहे पोइ वाह बि चवे या केरु चवे सची ॻाल्हि जी त मुखालफ़त ईअं त कोन्हे त वाह बि चई त मुखालफ़त जेका दुरुस्त ॻाल्हि आहे उन जी त कबी या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ला तुहिल्लू शाइरल्लाह बेहुरमती न कयो रब जे निशाननि जी तर्जुमो इहो कयो अथऊं सही आहे पर नबियुनि जी तौहीन कंदा वरतन नबी बि रब जा निशान आहिनि वलियनि जी तौहीन कंदा वरतन कीअं चवंदे असां तौहीन कोन कई आहे कीअं चवंदा वरतन वलियनि खे ताक़त कान्हे रब चवे मां ताक़त ॾिनी आहे इहा तौहीन नबीअ खे पाण जहिड़ो चवंदा वरतन इहा तौहीन वा मुंहिंजा भाउ अज़ीज़न नबी रब जो निशान वा मस्जिद रब जो निशान वा मक्को रब जो निशान वा मदीनो रब जो निशान वा बैतुल मुक़द्दस रब जो निशान वा ये समूरा अल्लाह जा निशान आहे जेके अल्लाह जा वली आहे उहे अल्लाह जा वली बि अल्लाह जा निशान आहे हे उन्हनि जी बेहुरमती कंदा वरतन ऐं चवंदा वरतन त अल्लाह जे वलियनि ते तव्हां पूॼियो था तव्हां उन्हनि खे सजदा कयो था जेको ग़लति कमु करे थो त असां उन जी सपोर्ट कोन कंदा पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ ये अल्लाह जा निशान आहे इहे शाइरुल्लाह आहिनि क़ुरान जो हुक्म आहे इन्हनि जी बेहुरमती नाहे करणी बल्कि इन्हनि जो अदब ई अदब करणो आहे अल्लाह ताला कुरान पाक में अॻिते वरी अञा हिकु ॿी कुरान पाक जी आयत ॿुधायां तोखे जंहिं मां ॻाल्हि सफ़ा चिटी थी वाज़े थी तुंहिंजे ज़हन में वेही रहंदी तुंहिंजे अकुल में वेही रहंदी सलात सुणे ते सल्लल्लाहु अलैका सल्लल्लाहु अलैका या
रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह चवंदो हल कुरान ॿुधंदो हल। वरी कुरान जी आयत अल्लाह साईं फरमायो वमन युअज़्ज़िम शाइरल्लाहि फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब। तर्जुमो छा आहे? वमन जेको युअज़्ज़िम एहतराम करे, ताज़ीम करे, ख्याल करे कंहिंजो शाइर अल्लाह अल्लाह जे निशाननि जो, जेको ताज़ीम करे, जेको एहतराम करे अल्लाह जे निशाननि जो, अल्लाह फरमायो इहा ॻाल्हि इन ॻाल्हि जो दलील वा त इन जे दिल में तक़वा ऐं परहेज़गारी मौजूद आहे। वमन युअज़्ज़िम शाइरल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जेको शाइरुल्लाह जी ताज़ीम करे इहा दिलनि जी तक़वा वा, दिलनि जी तक़वा वा, इहो तमामु वॾो दर्जो वा, वॾो। इन जो मतिलबु आहे हाणे तोखे ॻाल्हि चङी तरह सम्झ में अचणु घुरिजे। मस्जिद अल्लाह जो निशान, मदीनो अल्लाह जो निशान, मक्को अल्लाह जो निशान, मुंहिंजे महबूब मदीने वारे जो रोज़ो पाक रब जे निशाननि मां वॾे में वॾो निशान आहे। अबा मुस्तफ़ा जो रोज़ो रब जो निशान आहे या न? अॼु फ़ैसिलो करो हेॾां बीठल ऐं हेॾां बीठलनि खे त छॾ, सुननि खे त छॾ, जेके असहाबुल यमीन आहिनि उन्हनि जी त ॻाल्हि ई कोन था कयो, उहे त जन्नती आहिनि। मां असहाबु शिमाल जी बि ॻाल्हि कोन थो कयां, जेके ॿियनि फ़िरक़नि वारा, ॿियनि तरीक़नि वारा आहिनि। फ़िरक़े वारियत खे छॾ, उहो विच ते बीठल तूं थोरो गौर कर, फ़िक्र कर, मूंखे सच ॿुधाए, छा रसूल पाक जो रोज़ो रब जे निशाननि मंझां को निशान आहे या न? रब जे निशाननि मंझां निशान वा। असां रोज़े पाक रसूल ते हाज़िर थींदा आहियूं, पोइ दुआ घुरंदा आहियूं, पोइ सलातो सलाम पढ़ंदा आहियूं, पोइ सलातो सलाम पढ़ी ख़ासि तौर ते सिंध वारा, हिंद वारा अदब में पोएं पेर मोटंदा आहिनि जीअं रसूल पाक खे पुठी न थिए। छो? वमन युअज़्ज़िम शाइरल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जेको रब जे निशाननि जो एहतराम कंदो उहो उन जी दिलि मुत्तक़ी आहे, परहेज़गारी आहे। पोइ असां पेर पोइते कंदा कंदा ईंदा आहियूं, मुल्ला कुल्ले ते हथ रखी छिक ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि इहो छा थो करे, इहा बिदअत थो करे, इहो शिरक थो करे, इहो छा आहे, इहो अबस कमु आहे, इहो ग़लति कमु आहे। मां चयो त असां रसूल पाक जे आॾो क़दम पंहिंजा पोइते कंदा आहियूं अदब जे करे। छो त वमन युअज़्ज़िम शाइरल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब। असांखे दिलनि जी तक़वा रब नसीब फरमाई आहे, पर तो उहा ॻाल्हि कान मञी रसूल पाक जी बेअदबी में, तौहीन में। हे 2 ॾींहं मस गुज़रिया आहिनि, ट्रम्प अंग्रेज़ अमेरिका जे सदर जे आॾो, इहे साॻाई उतां जा माण्हू, उहे ई वहाबियत जो अक़ीदो रखण वारा, चांहि जी प्याली ॾेई वरी पोएं पेर मोटन पिया, ट्रम्प खे पुठी अंग्रेज़ खे कोन पिया कनि। मां चयो वाह सुन्नत जमायत, तुंहिंजो तरीक़ो, तोखे अल्लाह अदब नसीब कयो आहे महबूब मदीने वारे जो, ऐं हिननि खे अदब वरी मिलियो आहे अंग्रेज़ कटे काफ़र जो। ओ सुन्नी तुंहिंजो अक़ीदो सचो आहे, छो त तुंहिंजे दिलि खे अल्लाह तक़वा नसीब फरमाई आहे। हैरानी आहे मूंखे, हक़ीक़त पुछो त इहा दिलि सड़े थी, हक़ीक़त पुछो त दिलि चवे थी त जे मुंहिंजे वस में हुजे न त मां माण्हुनि जे दिलनि में, दिमाग़ में, अकुल में इहा ॻाल्हि घोटे विझां त ॾिसो ॾिसो, सम्झो, हक़ानियत जो दलील सम्झो। हुते शिरक, रसूल पाक जो अदब शिरक थींदो आहे। कुरान फरमाए वमन युअज़्ज़िम शाइरल्लाह, जेको अल्लाह ऐं कसम ॾेई कुरान टिकण ते ॾेई पुछो ॾे ख़बर रसूल पाक जो रोज़ो पाक रब जी निशानी आहे या न आहे?
आहे अदा जे रसूल पाक जो रोज़ो रब जो निशानो नाहे त पोइ असां इन मौलवी खे त निशान त कोन मञींदासीं न, पोइ त सम्झ त को निशान आहे ई कोन। रसूल पाक जो रोज़ो निशान, असां उन जो अदब कंदा हूं, पोएं पेर मोटंदा हूं, इहो असांजो नसीब आहे। ऐं तुंहिंजो नसीब आहे जो तूं अंग्रेज़ जे आॾो पोएं पेर मोटंदो हां। नसीब अपना अपना, पसंद अपनी अपनी। हर माण्हू जी पंहिंजी पसंदि आहे, हर माण्हूअ जो पंहिंजो नसीब आहे। अल्लाह ताला असांखे शाइरुल्लाह जो एतिराम नसीब फरमाए। ऐं इहो ई क़ुरान चवे थो त शाइरुल्लाह जो अदब कयो ऐं अदुवुल्लाह सां नफ़रत कयो। क़ुरान थो चवे नसवा, माना त रब जे निशाननि जो कयो एतिराम ऐं अल्लाह जे दुश्मननि सां रखो दुश्मनी। हिननि वटा उबतो चकर, रब जे दुश्मननि जे आॾो पोएं पेर था मोटनि, उन्हनि सां थनि दोस्ती। ऐं शाइरुल्लाह रब जा जेके शाइर आहिनि, वलीउल्लाह, अंबिया अल्लाह, मसाजिदुल्लाह, उलमाउल्लाह, उलमाउ दीनिल्लाह, जेके दीन जा आलिम आहिनि, उन्हनि जो को बि एतिराम कयो। जी सभु ठीकु आहियूं पाण में, भाउ जेतिरी इज़त करणी आहे, नबी असां जहिड़ो आहे, वली असां जहिड़ा आहिनि, इहा ॻाल्हि लॻी पई आहे। मां इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि ठुप पसंदि न कंदो आहियां। फ़िरके वारीअ त पंहिंजो तरीक़ो ई कोन्हे। पाण ॻाल्हि कंदा आहियूं क़ुरान जी, पाण हदीस जी, ऐं सुन्नत जमायत वारा तोखे मुबारका 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 मुबारका। हे मुंहिंजा लफ़्ज़ रिकॉर्ड कयो, मख़लूक खे ॿुधायो त मौलवी साहिबु हीअं थो चवे मुबारका मुबारका। जीअं जीअं इंटरनेट तरक़ी कंदी, मीडिया तरक़ी कंदी, ख़ुदा पाक जो कसम आहे तव्हांखे अञा यकीन थींदो वेंदो त रूए ज़मीन ते तरीक़ो सचो आहे त सुन्नत जमायत या रसूल अल्लाह वारनि जो तरीक़ो सचो आहे। हक़ीक़त पुछो, ये 2 ॾींहं थिया आहिनि, इहो अमेरिका जो जेको सदर आहे सऊदी अरब में वियो आहे ऐं उते जेको आहे सो वञी जेका हालत थी आहे, वञिजो जुमे खां पोइ जिन पोड़नि पकनि इहा वीडियो न ॾिठी आहे न, उहे छोकिरनि पंहिंजनि नौजवाननि खे चओ त उअई घणा कलाम पिया हलायो, अलाए छा पिया ॾिसो, इहो सवाबु कमाए मूंखे इहा ॻोल्हे ॾे। मौलवी साहिब जेका ॻाल्हि कई, अलाए मेंबर ते बि हवाला पे कटियईं, अलाए सचो पे ॻाल्हाई, अलाए छा, मूंखे ॻोल्हे ॾे किथे आहे। बाक़ाइदा वेठो आहे, चांहि जी प्याली ॾियो, हमरा पोएं पेर पिया मोटनि, हुनजो अदब पिया कनि। अञा ॿी बि वीडियो पई आहे जो मायूं पंहिंजा वार पियूं विछाइनि ऐं मायूं बीठियूं आहिनि पियूं नचनि, उहो अमेरिका जो अंग्रेज़ खिलंदो हथ मिलाईंदो वञे पियो। असां त अल्हम्दुलिल्लाह बेड़ो असांजो पार आहे। इमामुल आरिफीन बि सी रोज़े धणी रहबर जे मुरीदनि खे बि मुबारक आहे। हज़रत सुल्तानुल औलिया जे मुरीदनि खे बि मुबारक आहे। हज़रत सोणे मखदूम सरवर नूह जे मुरीदनि खे बि मुबारक आहे। हज़रत गौस बहावल हक़ सोणे जे मुरीदनि खे बि मुबारक आहे। कलंदर साईं जे मुरीदनि जेके सचा मुरीद आहिनि, 2 नंबर न, उन्हनि खे बि मुबारक आहे, जेके उनजे तरीक़े ते हलनि था। मुंहिंजा भाउ अज़ीज़, असांखे त परवाह लहर न को लोॾो आहे, ख़ुदा जो कसम आहे। ॿुॾी त इहे विया, न ख़ुदा ही मिला न विसाले सनम, न इधर के रहे न उधर के रहे। असां त अल्हम्दुलिल्लाह अॻे ई असांजो अक़ीदो आहे, फासी त इहे विच वारा विया जेके चवंदा अलाए ख़बर नाहे साईं मुफ्ती अब्दुल रहीम सचो आहे, अलाए फिलाणो मौलवी सचो आहे। इहे त वेचारा 2 बेड़नि जा स्वर गुड़प करे गुम थी विया। अलाह असांजा बेड़ा कल्ह बि पार कया आहिनि त अॼु बि बेड़ा पार। शाइरुल्लाह। हाणे अचो त क़ुरान पाक जी हिकु ॿी आयत तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, जंहिं मां तोखे ख़बर पवंदी त शाइरुल्लाह, क़ुरान थो ॿाहिरों मां ॻाल्हि न कंदो। शाइरुल्लाह जी वॾी अहमियत आहे, पर उहा शइ जेका शाइरुल्लाह सां गॾु हुजे, अलाह उन जा बि बेड़ा पार कंदो। ज़िंदगी दा मज़ा आवे सरकार दे बूहे ते, मौत आवे ते सर होवे सरकार दे बूहे ते। मासां गॾु चवरायो त मज़ो अचे त पोइ अॻिते हलां। ज़िंदगी दा मज़ा सरकार दे बूहे ते,
मौत आवे ते सर होवे सरकार दे बूहे ते ओ जेदी निस्बत पाका नाल हो जाए ओ जन्नती जंहिंजी पाकन ऐं चङनि सां निस्बत आहे उहो इंशाअल्लाह जन्नती आहे ओ जंहिंजी निस्बत पाकन नाल हो जाए ओ जन्नती पावे कुत्ता होवे बैठा कोई गार दे बूहे ते पावे कुत्ता होवे बैठा कोई गार दे बूहे ते जिंदगी दा मजा आवे सरकार दे बूहे ते मौत आवे ते सर होवे सरकार दे बूहे ते दुरूद पढ़ता कुरान बुधाए सल्लल्लाहु अलैका या सल्लम अलैया हबीब अल्लाह जंहिंखे मदीने हलणो आहे उहो चवे सुभान अल्लाह के हेल वींदा के अॻे साल वींदा के हाणे हज कंदा के मथे साल हज कंदा के उमरा कंदा के वरी उते वींदा त महबूब उन्हनि खे पाण वटि रहाए वठंदो अबा महबूब जे गंज में का खोट आहे छा का खोट न दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मोह जा घोट मदनी जियो जियो ओ असां आशिक़न जी ईद थी वई दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुखन जा ॾींहं मोह जा घोट अरबी जियो जियो तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भॼी थिया भोर सारा बुत भॼी थिया भोर सारा तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भॼी थिया भोर सारा बुत भॼी थिया भोर सारा अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मुंहिंजा घोट मदनी जियो जियो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुखन जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो जेल तूं साईं अची हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा जेल तूं साईं अची हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा बख्श राय बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बख्श राय बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बस वियो लही दुख सियो मुंहिंजा घोट मदनी
जीअ जीअ दिल रोबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जीअ जीअ। कुरान ॿुध अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे गौर वारी आयत आहे औ कल्लदी मर्र अला क़रियतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हादिहिल्लाहु बअद मौतिहा फअमातहुल्लाहु मिअत आमिन सुम्म बअसह क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम क़ाल बल लबिस्त मिअत फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्नह वंजुर इला हिमारिक वलिनजअलक आयतन लिन्नास वंजुर इलल इज़ामि कैफ नुशजुहा सुम्मा नक्सूहा लहमा फलम्मा तबय्यन लहु क़ाल अअलमु अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह ज़ोर सां तर्जुमो ॿुधंदव तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी रुगो तर्जुमो सम्झिजो। औ कल्लदी मर्र ओ या त उन वांगुरु जेको गुज़रियो हिकिड़े ॻोठ वटां औ कल्लदी मर्र अला क़रियतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा या उन वांगुरु जेको गुज़रियो हिकिड़े ॻोठ वटां जेको ॻोठ तबाह थियो ऊंधो थियो पियो हुयो त हुन जे दिल में तअज्जुब पैदा थियो चे अन्ना कीअं युहयिल्लाह अल्लाह दुबारा ज़िंदह कंदो दुबारा जेरो कीअं कंदो जीअं हे ॻोठ बर्बाद थियो पियो आहे ओ उन वांगुरु जेको गुज़रियो हिकिड़े ॻोठ वटां उन ॻोठ वटां गुज़रंदे तअज्जुब में शक में न फ़र्क़ु आहे तअज्जुब में चवणो ॿियो आहे ऐं शक में चवणो ॿियो आहे औ कल्लदी मर्र अला क़रियतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हादिहिल्लाहु बअद मौतिहा हिननि जे मरण खां पोइ अल्लाह वरी हिननि खे कीअं जेरो कंदो फअमातहुल्लाहु उन तअज्जुब करण वारे खे अल्लाह 100 वरहनि ताईं सुम्हारियो ऐं हुन जे रूह खे रब कब्ज़ो करे छॾियो जियां जो ची अन्ना युहयी हादिहिल्लाहु बअद मौतिहा फअमातहुल्लाहु अल्लाह उन जे मथां मौत खे तारी फरमायो में अताम ॾींहुं न 2 ॾींहं न 3 ॾींहं न 4 ॾींहं न 100 सालनि ताईं अल्लाह सुम्हारे छॾियुसि सुम्म बअसह 100 वरह सुतो रहियो अल्लाह वरी ज़िंदगी अता फरमायसि उथी वेही रहियो। हाणे अल्लाह साईं हुन सां मुकालमो फरमायो अल्लाह गुफ़्तगू फरमाए अल्लाह फरमाए जो क़ाल कम लबिस्त दे ख़बर घणी देर सुते त हेॾां होॾां निहारे करे सुबुह जेॾी महिल निंड जो टाइम हो हाणे हुन भाइयों त निंड हुआ पर असुल में हुयो विसाल ॾिठई त सिज हिते हो हाणे ॾिठई त सिज हिते लड़ी बीठो आहे क़ुरान उहा थो ॻाल्हि करे अल्लाह फरमायो क़ाल कम लबिस्त घणो सुते क़ाल लबिस्तु यौमा या त ॾींहुं पहिरो सुतो आहियां औ बाद यौम या ॾींहं जो थोरो हिसो सुतो आहे माना कुझु पहिर मुंहिंजा मौला सिज हिते हो हाणे हिते पहुतो आहे हाणे अल्लाह फरमायो अल्लाह उनखे इत्तला फरमायो रब जी मर्ज़ी आहे जेड़ी महिल इत्तला फरमाए हाणे अल्लाह ताला उनखे जवाब अता फरमायो बल लबिस्त मिअत आमिन अल्लाह फरमायोसि बल्कि तूं 100 वरह ताईं इन जाइ ते सुतल हुए। قال كم لبست قال لبست يوما او بعد يوم قال بل لبست 100 आमिन समझ जा ॻाल्हि समझ जा 100 साल तूं सुतल है हाणे रब कीअं थो निशान ॾेखारे हाणे रब फरमायो फंजुर इला तामिक ओ जेको पाण सां खाधो खणी आहे उन ॾे ॾिस फंजुर इला तामिक व शराबिक जेको पाण सां गॾु शरबत वग़ैरह खणी आहे पाणी पीअण जी शइ खणी आहे
हाणे उन दे देखा उन दे निहार फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्नह कुरान जा अखर अल्लाह ताला फरमायो ॾिस पंहिंजे खाधे पीते ॾे उन ॾे जो निहारे 100 वरियो गुज़री वियो आहे पर 100 वरिया गुज़रण जे बावजूद वो खाधो ईअं जो ईअं पियो आहे जहिड़ो हाणे जो हाणो ताज़ो जो ताज़ो पचायो वियो आहे सिरके जो शरबत वा तफसीर था फरमाइन सिरको सिरको जेके तवा सिरको चवंदा आहियो इहो मुख्तलिफ शयुनि जो ठहंदो आहे इहो सिरके वारो शरबत हुयो उहो बि ख़राब कोन थियो ताम हुयो उन में इंजीर जा दाणा हुया 100 वरिया ताईं उहे बि ख़राब कोन थिया हुया अल्लाह ताला फरमायो वंजुर हाणे इन्हनि शयुनि खे त ॾिठुई इहे त ताज़ियूं पयूं आहिनि इहे खटियूं बि कोन थियूं आहिनि इहे ख़राब बि कोन थियूं आहिनि हाणे रब फरमायो वंजुर इला हिमारिक हाणे ॾिस पंहिंजी उन सवारीअ खे जेको गॾु हुयो उन ते तूं चढ़ी करे आयो हुए हाणे उन ॾे निहार उन ॾे जो निहारे त उहो कुझु बि उते कोन्हे रुगो उन जा हॾा का हुत हॾी पई आहे त का हुत हॾी पई आहे का हुत हॾी पई आहे त का हुत हॾी पई आहे उन जी जेका चमड़ी आहे उहा बि ॻरी वई आहे वार बि हवा में उॾामी विया आहिनि इहो बि अल्लाह जो निशान आहे जो 100 वरियनि में गॾु हो त ख़तम थी वियो पर अल्लाह जे उन प्यारे बाने जे भरिसां पयल खाधो बि ख़राब कोन थियो आहे उहो अॼु बि सलामत वा यानी 100 वरियनि खां पोइ बि सलामत वा ऐं उन अल्लाह जे प्यारे बाने जो पंहिंजो जिस्म बि सलामत आहे हाणे रब फरमायो हाणे निहार इन गॾह ॾे हाणे निहार इन जे हॾनि ॾे ॾिस त असां इन्हनि खे कीअं था गॾु करायूं उहो मुंहिंजो अल्लाह जॾहिं इरादो कंदो आहे इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून जॾहिं रब इरादो कंदो आहे त इरादे सां उहा शइ थी पवंदी आहे हाणे रब हुकुम फरमायो आहे अदा जीअं वाचूड़ो लॻंदो आहे वाचूड़ो गॾाईंदो आहे सभिनीनि शयुनि खे उन में कख बि हूंदा आहिनि पथर भितर बि हूंदा आहिनि मिटी बि हूंदी आहे ऐं उन्हनि खे गॾाईंदो आहे रब जो हुकुम थींदो वियो त उहा हॾी किथां उॾरी किथां मिटी मां पई आहे किथे पाणीअ में पयल आहे किथां वार ओॾामियो परे अची करे हुन जा हॾा जुड़िया वरी ॾिसंदे ॾिसंदे उन्हनि जे मथां अची करे खल वा वरी गोश्त वा तां त उहो गॾु हो कन छंडे करे हींगदो उथी बीही रहियो आहे जेको 100 साल ताईं मोवल हो रब उनखे दुबारा जहिड़ो फरमायो आहे मुकम्मल गॾ हो ईअं बसि माना रब जो हुकुम थींदो हुयो का हॾी हुतां उॾरी का हुतां उॾरी का हुतां उॾरी का हुतां उॾरी गोश्त पैदा थियो रगूं किथां आयूं रतु किथां वरियो गॾ जानवर आहे उन में बि रतु आहे उहो किथां वरियो दुबारा गॾ पंहिंजा कन ईअं छंडींदे जीअं छंडींदो आहे हिंगदो उथी बीही रहियो अल्लाह जो जेको प्यारो बाना हो उन जेड़ी मल इहो ॾिठो काल कम लबिस्त काल लबिस्तु मियत यौम काल लबिस्तु यौमन औ बाद यौम काल बल लबिस्त मियत आमिन फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन वंजुर इला हिमारिक वलिनजअलक आयतन लिन्नास ऐ मुंहिंजा प्यारा असां तोखे पंहिंजो निशान बणाईंदासीं अॻिते रब वंजुर इलल इज़ाम कैफ़ नुनशिज़ुहा सुम्मा नक्सुहा लम्मा फलम्मा तबय्यन लहू जेड़ी मल उन जो वो तअज्जुब जेको 100 साल अगे कयो ही तअज्जुब एतराज न होशियार थे जा एतराज न शक न तअज्जुब जेको हैरानगी कई है 100 साल पहिरियां त हे वरी दोबारा कीअं जेरा थींदा वही खावियतुन अला उरूशिया हे त शहर ऊंदो थियो तबाह थियो पयो आहे हाणे अल्लाह तबारक व तआला उनखे इरशाद फरमायो वली नजअलक आयतल लिन्नास वंजुर इलल इज़ाम कैफ़ नुनशिज़ुहा सुम्मा नक्सुहा लम्मा फलम्मा तबय्यन लहू हाणे जे मां ॻाल्हि वाज़िह थियसि त चई मूंखे ख़बर वा त मुंहिंजो रब हर शइ ते क़ादिर आहे जीअं रब हिन जानवर खे दुबारा ज़िंदा कयो मूंखे यकीन आहे कुल इंसाननि खे मरण खां पोइ रब वरी जहिड़ो फरमाईंदो इहो हुयो अल्लाह जो नबी हज़रत उज़ैर कहिड़ो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ये उन जी ॻाल्हि क़ुरान पाक फरमाई आहे 100 वरियनि ताईं सुतो पियो हो अल्लाह तआला कंहिं जॻह तो इहो शहर जंहिं शहर वटां गुज़रियो उहो शहर हो बैतुल मुक़द्दस वो ख़त्म थी वियो हो उन वक़्त में उनखे ॾिठई त दिलि में तअज्जुब कई त अल्लाह जीअं कॾहिं कॾहिं तव्हां बि कंदा हो कंहिं शइ जो यकीन हासिलु थींदो आहे एॾे दर्जे ते जो माण्हू हैरान थींदो आहे त यार वाकई जीअं हे शइ दुबारा ठही आहे त वरी कीअं ठहंदी शक में न कॾहिं माण्हू तअज्जुब हैरानगी में बि चवंदो आहे अबा उज़ैर सुहिणो आहे नबी रब जो
जे नबीअ खे बि शक थियो त पोइ बचो छा नबीअ खे शक कॾहिं कोन थींदो आहे नबीअ खे सदा पक ई पक हूंदी आहे जे अल्लाह ते उहो बि शक करे त कीअं जहिड़ो कंदो त पोइ बचो छा जेके असांजा मुखालिफ़ आहिनि अहले सुन्नत व जमात जा उहे ईअं चवंदा आहिनि नबी खे शक थी पियो नऊज़ बिल्लाह जे नबीअ खे शक थियो त पोइ तोखे बणा चंडरा तोखे रब में शक कोन्हे नबीअ खे शक कीअं थींदो इन जो मतिलबु आहे तूं पंहिंजे पाण खे नबीअ खां मथे थो सम्झी मुंहिंजा भाउ अज़ीज़ हाणे इहो सॼो वाक़ियो मां ॿाहिरां कोन बयानु कयो रुॻो मां तर्जुमो बयानु कयो आहे मुख़्तसर मफ़हूम हाणे अचो त इन मां ॻाल्हि सम्झायां बस बिन सिटरन जी गाल टाइम पूरो थी वियो अब जाए पट्टी ज़मीन जी साॻी ही या अलग ही कंहिंजी माना हज़रत उज़ैर बि उते खाधो बि उते गॾ बि भरिसां ॿधई पट्टी साॻी ज़मीन साॻी शहर साॻो या देह मट ही तपो मट हो तालको मट हो ज़िलो मट हो न साॻी जाए भला मैल परे हा या वेझा 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 वध में एतिरो प्लाट पर भरो ज़ाहिरा जानवर पर भरो वधबो आहे त जीअं माण्हू आराम करे हो पंहिंजी हाजत बाजत करे त को कपिड़े बपिड़े ते बिसाला का शइ न पई परे ॿधबो आहे जानवर खे वध में सॾु पंधु हेॾां किथां परे ॿधो हुजे वध में एकड़ 88 इन खां वधीक कोन सोच हाणे सोच ज़मीन साॻी हवा साॻी आबो हवा साॻी सम्झो वहम दूर कर ज़मीन साॻी पानी साॻो आबो हवा साॻी पर उते गॾह जो जिस्म ॻरी वियो इंजीर ऐं नबीअ जे भरिसां पयल खाधो कोन ॻरियो उहो ताज़ो जो ताज़ो रहियो गॾो मरी खपजी ख़तम थी वियो हॾा बि कोन बचाए चवनि था आलिम लिखियो आहे त रुॻो अछराट पियो महसूसु थिए अछरा जी हॾो ॻरी वञे न ईअं अछराट पियो महसूसु थिए गॾ जे हॾिन जो उहो हॾी बि कान बची हुई वाह मुंहिंजा मौला तुंहिंजो निज़ाम ॻाल्हि सम्झ में अचे त क़ुरान मां हर हिक खे युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा क़ुरान हो बि पढ़ंदा आहिनि आशिक बि क़ुरान पढ़ंदा आहिनि पर हर को क़ुरान मां मतिलबु कोन कढी सघंदो आहे हिदायत कोन कढी सघंदो आहे हाणे माण्हू चवंदा आहिनि त शाहपुर चाकर जी सरज़मीन वा पर यार इहे कबरूं जेके आहिनि ओसे पासे में यार इन्हनि में जिस्म त सलामत कोन हूंदा यार अलाह जे वलीअ लाइ तव्हां बुज़ुर्गनि लाइ अलाह जे नबियुनि लाइ चवंदा उन्हनि जा जिस्म सलामत मां उन्हनि खे चवां थो त तव्हां क़ुरान कोन पढ़ियो आहे हवा साॻी सरज़मीन साॻी इलाइक़ो साॻो मौसम साॻो मुद्दत साॻी वक़्तु साॻो गॾ जो जिस्म ॻरी वञे ऐं अल्लाह जे नबीअ जे भरिसां पयल खाधो महफ़ूज़ रहे ऐं अल्लाह जे नबीअ जो जिस्म बि ख़राब कॾहिं थींदो ई न आहे उहो बि ख़राब न थिए इहा मुंहिंजे रब जी कुदरत आहे कब्रिस्तान बि साॻो मिट्टी बि साॻी सरज़मीन बि साॻी ॿियनि जा जिस्म ॻरी वञे पर रहबर रोज़े धणीअ जहिड़े जवान वलीअ जो जिस्म पाक ऐं सलामत रहे इहो मुंहिंजे रब जो निशान आहे इलाइक़ा साॻा हूंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि न बाबा हिते फलाणो दफ़न कयोसीं उहो ॻरी वियो छो तूं रब जी कुदरत ते पक कई कान्हे अञा तूं अञा रब जी कुदरत खे सम्झो ई कोन्हे जेकॾहिं तूं रब जी कुदरत खे सम्झी त क़ुरान मां इन मां सम्झी त हेतिरी टुकरी बि न आहे हिकु शइ बर्बाद थी खपजी वई ख़तम थी वई ॿियूं शयूं ताज़ियूं पयूं आहिनि इन जो मतिलबु आहे त जेके रब जा निशान हूंदा आहिनि शाइरुल्लाह हूंदा आहिनि ॿियनि शयुनि खे उन्हनि ते क़यास न कबो आहे अड़े साईं जे दरगाह जो कुबो किरी पियो छा आहे कुबो आहे सीमेंट आहे पत्थर आहे किरे त छा आहे अब साईं जे लॻल काठ खे उॾई खाई वई छा थियो इन खे भले खाए क़ुरान चवे थो त वेझो पयल शइ ख़राब थी वञे नबीअ जो जिस्म ऐं खाधो सलामत रहे इहो बि क़ुरान मां साबित आहे जे कुबो किरी पए त ख़ैर आहे जेकॾहिं काठ खे उॾई लॻी पए त इहो वलीअ जो शान घटिबो कोन वलीअ जो जिस्म पाक इंशा अल्लाह क़यामत ताईं सलामत रहंदो आहे इहे शाइरुल्लाह इन खे चइबो आहे जिन माण्हुनि खे शाइरुल्लाह जी ताज़ीम सम्झ में न आई आहे न उहे चवंदा न हिन खे बि शिरक अलाह जे वलीअ जो अदब करणु चाहिए इहो शिरक आहे बाबा ग़लती थो करे क़ुरान थो फरमाए वमन युअज़्ज़िम शाइरुल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब जेको अलाह जे निशाननि जी इज़त कंदो इहा दिलनि जी तक़वा आहे अल्लाह से असांखे शाइरुल्लाह जी ताज़ीम नसीब फरमाए टाइम पूरो थी वियो आहे बाक़ी इंशाअल्लाह अगले जुमे ते अल्लाह से मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।